निसार बकरियो साहब, तुसाद साहब, या होस्ट्स, वॉलंटियर्स, ऑर्गेनाइजर्स, साफी दोस्तों, उस्तादों, तमाम सभी के शानदार प्रोग्राम करने की मुबारकबाद। वेल डन, कीप इट अप, कीप स्ट्राइविंग, कीप वर्किंग हार्ड, कीप अचीविंग न्यू ऑब्जेक्टिव्स। मुझे मुझे तैलीमी इदारनि के प्रोग्रामन में ईंदे जबरदस्त मज़ो ईंदो आहे। आई गेट फैसिनेटेड, जुबिलिएशन, मज़ो। ये मज़ो नंढड़ी हरणी ॾिसो केॾी वणंदी आहे। नंढड़ो ॿार विखो पियो खणे, बामड़ा पियो पाए, किरियो पए, वरियो थियो पे, वरियो पंधु करे। नंढड़ो कबूतर जो बच्चो, तोते जो बच्चो केॾा वणंदड़ हूंदा आहिनि। ये बच्चा ये रुगो फिजिकली न, ये बच्चा आहिनि फिजिकली नंढा, जिस्मानी तौर ते नंढा, पर ज़हनी तौर ते इल्म जे रस्ते ते को विखू खणे, को बामड़ा पाए, को उथे, को अठे दर्जे में फेल थे, वरी अचीव करे, वरी 9th में, ओ लेवल में, ए लेवल्स में, मैट्रिक में, इंटरमीडिएट में, वरी हिकिड़ो बी ग्रेड अची वञे, वरी जदोजहद करे, वरी ए ग्रेड खणे, वरी पोयां वञे, वरी एडमिशन न थिएसि, वरी टेस्ट में फेल थिए, वरी ॿियो अटेम्प्ट करे, वरी एंट्री टेस्ट में फेल थी वञे, वरी ॿाहिरां यूनिवर्सिटी लाइ, मेडिकल लाइ, लॉ लाइ, लॉ गेट लाइ वरी कोशिश करे। इहो ॿार ॾिसण जो बि ईअं ई मज़ो आहे जीअं ख़ूबसूरत मासूम बामड़ा पाईंदड़ ॿार खे माण्हू ॾिसे पियो हले, लॻो अचे, ऐं पक आहे त इहो ॿार उथी खड़ो थींदो। बामड़ा पाईंदे 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 इहो ॿार वॾो थींदो। इहा हरणी जेका हींअर माउ जे पेट मां ॼाई आहे ऐं चइनि पेरनि ते बीह कान पई सघे, इहा हीअं गोॾा लुॾन्स पिया, उठ जे बचे जा, घोड़े जे बचे जा, कंबनि पिया, कंबंदे 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 नेठि उहो चइनि टंगुनि ते बीह रहंदो ऐं नेठि उहो छालू ॾींदो, जोड़ूं पाईंदो, अॻिते वधंदो। Sky is the limit for that cub, for that pet, for that small offspring of something precious. वो डेट उठी खड़ो थी। हींअर आउं आयुसि पे हैदराबाद खां, हिननि छोकिरनि खे ऐं नौजवाननि खे मुखातिब थी ॻाल्हाइण थो चाहियां। नवां सवाल पुछण, सवाल पुछूं कोन था, सवालनि जा जवाब तय आहिनि उहे यादि करे था वठो। जिन जा जवाब तय न आहिनि उहे सवाल पुछूं ई नथा। सवाल कहिड़ा था पुछूं जंहिंजो जवाब गाइड में, गुज़िरियल साल पेपर्स में, उस्ताद जे लिखायल नोट्स में आहे। रूए ज़मीन ते उहे अरबे सवालनि जिन जा जवाब अञा आहिनि ई कोन, उहे पाण पुछूं ई कोन था। बल्कि उहे सवाल बि उहे जेके ॿियनि पुछा आहिनि। तव्हां हिन धरतीअ ते पंहिंजे हिसे जा कहिड़ा सवाल पुछा आहिनि? उहे सवाल जेके तव्हां खां अॻु में कॾहिं कंहिं न पुछिया हुआ, जवाब न पियो चवां, जवाब भले न हुजे, अञा बिग बैंग खां अॻु जी ख़बर कान्हे माण्हुनि खे, एवोल्यूशन जी सॼे रस्ते ते बिग बैंग अॻु में कीअं थियो, छा उहा कहिड़ी मूवमेंट हुई जंहिंमें लाइफ वजूद में आई। आई एम टॉकिंग इन साइंटिफिक पर्सपेक्टिव। उहो लम्हो कहिड़ो, हिन जा जवाब अञा कोन आहिनि, ईंदा। जिन जा जवाब हींअर न आहिनि, मुंहिंजो मक़सदु इहो थोरी आहे जवाब आहिनि ई कोन। अॼु खां 50 साल पुराणी पाकिस्तानी फिल्मूं ॾिसो, उन में हीरो हिकिड़ी दिलि लॻी हुई फिल्म नदीम जी। उन फिल्म में हीरो छा में मरी वियो? टीबी में। हाणे को टीबी में मरंदो या तॾहिं टीबी जो इलाज कोन। टीबी हो गई, डॉक्टर जी ॿुधाईंदो आपके बेटे को टीबी है, माना हाफ बाटी बस वियो, कमु पूरो थियो। हाणे टीबी मलेरिया थी, माण्हू वियो, मलेरिया खाई करे फलाणियूं 6 गोरियूं, 3 हींअर, 3 पोइ पर शाम जो मलेरिया वई। माण्हू ज़ुकाम में फ्लू में मरी वेंदा। फ्लू में माण्हू झट फ्लू, हाणे बसि एंटी हिस्टामिन खाओ, घटे को रिजेक्स खणी
एविल वेविल खाई बि कमु टपाए आगमेंटन वधीक जेकॾहिं थी वञे बैक्टीरियल इंफेक्शन आगमेंटन ॿियो एज़ोमैक्स खाई रे बसि तयार। हाणे वरी अज़ाब कहिड़ो आहे कैंसर। कैंसर हींअर आहे न 15-20 साल खां पोइ कैंसर हूंदो ई कोन जहिड़ो हो ई कोन। कोविड केॾो वॾो अज़ाब। कोविड डेंगी कोविड दुनिया ख़तम थी वई कोविड अची वई कोरोना हल भेण अची वियो ठका काफ़रनि ईजाद करे वरितो पाण चिला पे काटिया उन्हनि दवा ठाहे वरिती दवा अची वई। दुआऊं पंहिंजूं आहिनि पाण दुआऊं कंदा आहियूं पाण दुआउनि जे कम खे अची खयो दुआ उन्हनि खे लॻी उन्हनि ठाहे वरिती वैक्सीन कमु थी वियो। पाण दुआ करे सघूं था या अल्लाह बर्बाद कजे असांजे पाड़ेसरी मुल्क ते जंहिं मुल्क हमलो कयो आहे बर्बाद करीस खानो ख़राब करीस तबाह करीस पंहिंजूं दुआऊं लॻनि थियूं उहो मुल्क हिमत पियो बीठो आहे वड़नि हू पिया पर दुआऊं पंहिंजूं अथनि तंहिंजे करे पाण दुआऊं कयूं हुननि ठाहे वरिती दवा वरी कोरोना वई हाणे तयारु लॻा पिया। तंहिंजे करे सवाल हींअर मूं सवाल पियो सोचियो उहो तव्हां खां थो पुछां ॾुखियो सवाल मूं पाण बि सोचियो मूं किथे पढ़ियो आहे किथे ॾिठो या ओचितो कीअं ख़्याल ज़रूरु मुंहिंजे ज़हन में किथां लथो हूंदो किथे ॾिठो हूंदुमि किथे पढ़ियो हूंदुमि हाणे विसरी वियो आहे त किथे पढ़ियमि कॾहिं पढ़ियमि या ओचितो ख़्याल आयो आहे या मथां नाज़िल थियो आहे जीअं घड़ी दिमाग़ में घड़ी वेंदी आहे ॻाल्हि ओचितो ॿी का शइ ॾिसी ॿियो को टियों ख़्याल ईंदो आहे शइ हिकिड़ी ॾिसबी आहे ख़्याल वरी ॿियो हुन ते चीच जॾहिं ॿियो ख़्याल अची वेंदो आहे। So question is for you all, would you rather read minds or be invisible? Would you rather read minds or be invisible? तव्हांखे पोइ सोचम वेठे मुंहिंजे गाॾी में जेके ॿिया वेठा हुननि खे अचनि पई कई पहिरीं मूं गाॾी पे हलाई त ओॾी महिल सोचण जो टाइम कोन हो गाॾी ते बि ध्यानु ॾियमि पोइ वरी गाॾी ॿियनि जे हवाले कयमि पोइ वरी 15-20 मिंट मूं सोचियो Any of you, would you rather read minds or be invisible? तव्हां छा पसंदि कंदव तव्हांखे ॿिन्ही मां हिकिड़ी शइ मिली सघे तव्हीं ॿियनि जा दिमाग़ पढ़ी सघो ख़बर पइजी वञे त ॿियो छा पियो सोचे इहा सलाहियत हासिल करणु चाहींदव या गुम थी वञो नज़र न अचो केरु तव्हांखे ॾिसी न सघे। ऑप्शन ए त नज़र ईंदा वठो ऐं ॿियनि जा ख़्याल ही छा पियो सोचे ही कैमरामैन ही पोयां बीठो आहे ही छा पियो सोचे ही छा पियो सोचे हू छोकिरी छा पई सोचे हू नौजवान इहो ख़्याल पढ़ी वठे या ऐं त बीठो हुजां तव्हांखे ॾिसण में न अचे पोइ सोचम पिए हुनजा फ़ाइदा हुनजा पोइ हुनखे सोचम पिए हू जेको F-35 जहाज़ स्टेल्थ टेक्नोलॉजी नज़र कोन ईंदो ठगा जो मिज़ाइल हयो अथनि जहाज़ चट स्टेल्थ वारो जेको नज़र ई कोन पियो आयो रेडार ते गुम थी वञे ऐं ख़्याल पढ़णु हाणे इंटेलिजेंस नेटवर्क अहिड़ा अची विया आहिनि हिन मुसाद वटि अहिड़ो आहे बम ठा मोबाइल फोन इस्तेमालु कयो तव्हांजो मोबाइल जो पेजर ऐं सेल फोन बम थियो पए हाणे मारे राज मारे करे पढ़ियो वठनि इंटेलिजेंस ख़बर वठी छॾे पोइ इहे सोचनि पियो फुज़ूल सवाल हाणे तव्हां चओ था इहे कंहिंखां वरी संधी खां पुछो चओ त बाबा असांखे टाइम असीं कमकार खे लॻा पिया तूं ई वांदो वेठो अहिड़ो सवाल सोची ऐं कम में लॻो पिया कमु कहिड़ो आहे बोड़ भाॼी वठी आयो आहे पालक अधु किलो कद्दू ऐं सुबुह जो बोड़ अधु आहे मासीअ पोइ थांव धोता अथसि पोइ वरी कपिड़ा पुसाइण विधा अथसि पोइ अठो इहो वॾो तारीख़ी कमु आहे जंहिंजे करे उन वटि नवनि ख़्यालनि जा जाइ कान्हे तारीख़ी कमु इहो पियो करे जो पान उते ख़तमु थी वेंदो फलाणे कैबिन ते हल ऐं गुटके जूं 2 थैलियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि ड्रोड़ राति जो कढ़ाई ख़तमु थी वेंदी गोतो बंदि थी वेंदो ड्रोड़ इहो वॾो ख़्यालु आहे तंहिंजे करे वरी वॾा सवाल नथा सोचे सघजनि छाकाणि त उहो मोटरसाइकिल जो पेट्रोल चढ़ी वेंदो हली केन भरे अचूं इहो वॾो ख़्यालु बि ज़रूरी आहे पर नयूं शयूं त कुझु सोचो नयूं शयूं न सोचींदव त वक़्तु वेंदो गुज़री जेके वॾी उमिरि जा त वेठा आहिनि कुझु वेठा आहिनि उन्हनि खे पुछो ख़ासि तौर ते हिते कोन था नज़र अचनि घरनि में हूंदा 70+ जे माण्हुनि खां सोचियो वञी मुंहिंजूं अमाऊं भेनरूं न्याणियूं मुंहिंजूं नौजवानूं तव्हांजे घर में जेके ॾाॾियूं ॾाॾा 70-75 सालनि वारनि खां पुछो त ज़िंदगी कीअं गुज़री कॾहिं के ॾाॾे नाने खां पुछंदा कयो
त ॾाढा उहे 10 ॻाल्हियूं ॿुधाए जे त तोखे पछताव आहे जेको तूं न करे सघे। ॾाॾी उहे 5 ॻाल्हियूं ॿुधाए नानी अम्मा जेके तूं करे सघीअ थे, तुंहिंजे वस में हुयूं त कोन कयूं। हिकिड़ी शयूं वस में कोन्हनि उहे छुटियूं, हिकिड़ी शयूं वस में आहिनि हींअर करे सघो था ऐं नथा करे सघो, नथा करे। उन ते अफ़सोस न हुई, हुई कान हुई। ॻोठ में स्कूल हो, यूनिवर्सिटी हुई, भरसां लतीफ़ यूनिवर्सिटी या पीपल्स मेडिकल कॉलेज या नवाब शाह इंजीनियरिंग कॉलेज या महराण या लम्स या लॉ कॉलेज हो। ऐं मूं बीए करे मूं लेट ॾिनी कान। आई कुड हैव डन लॉ, आई डिडंट। आउं पढ़ी सघियसि थे, पोइ जेको पछताव आहे पोइ 70 साल जॾहिं थींदा मुड़ी ॾिसबो। उहे माण्हू वञी ॾिसो जिन जे साॻे क्लास में पढ़ंदड़ हिकिड़ो माण्हू को CSS को PCS को आर्मी जा इम्तिहान ॾियो, को स्कॉलरशिप खटियो वेठो आहे ऐं उन ॻोठ में साॻे क्लास जी साॻे बेंच ते वेठल हुनजो जेको ॿियो दोस्त आहे सो ॻोठ में माल पियो चाढ़े। उन खां अची पुछी ॾिसो माल चाढ़ींदड़ खां, जेको चवंदो ओ हू जेको कैनेडा में वेठो आहे या हू जेको इस्लामाबाद या कराची में मिल पियो हलाए या नौकिरी पियो करे, या इहो मुंहिंजो सौटो मुंहिंजे हिन बेंच ते मूंसां गॾु वेहंदो। उनजी उन फ्रस्ट्रेशन खे, उनजे उन ॾुख खे उहो तव्हां महसूस कयो न। इहो तव्हां सां थियो, ज़मानो बदिलजी वेंदो, ख़बर ई कान पवंदो। तव्हांखे हिते वेठा आहियो, हींअर आउं आयुसि सवेल, होटल ते वेठो चांहि पई कमु, कीअं गुज़री सवेल मानी पे करे वही, सुबह जो सवेल निकतासीं विया, तव्हीं सुबह जो तैयार थियो वियो। आए भी लोग, बैठे भी, उठ भी खड़े हुए। आए भी लोग, बैठे भी, उठ भी खड़े हुए। मैं जा ही ढूंढता तेरी महफिल में रह। माण्हू आया, बैठा, उथी हलिया विया और मैं जा ही ढूंढता तेरी महफिल में रह। उनको ॾिसंदो रहियुसि त कुर्सी हिते ख़ाली आहे, हुते ख़ाली आहे, हुते ख़ाली आहे, हिते विया, हुते विया। माण्हू आया, हलिया विया, पास करे हलिया विया। ज़मानो हलियो वेंदो, पोइ मुड़ी ॾिसंदो, न को तालीम, न को मां, न को पीउ। छोकिरनि लाइ पीउ खां वधीक ॿी कहिड़ी ताक़त आहे? जैसी पीउ चेरो आहे, पीउ उहो किलो आहे जिते वछ कुॾंदी आहे। न वछ कुॾंदी आहे किले ते, उहो किलो ही जेके पीउ वेठा आहिनि, इन्हनि पीअनि खे जेकॾहिं पंहिंजे न्याणनि खे पढ़ाइनि पिया त इन्हनि पीअनि खे सलाम आहे। मुड़ुस पुड़ुस कोन पढ़ाईंदव, मुड़ुस जोगी न कंहिंजा मिट, मुड़ुस जो वास्तो ई कोन थो उन्हनि कमनि सां। उहो पीउ हूंदो आहे। के वॾा भाउर थोरा, असल ॻाल्हि उहो भाउर उन्हनि खे सलाम, उन्हनि भाउरनि खे सलाम जेके नंढियुनि भेणुनि खे वॾियुनि भेणुनि खे पढ़ाइनि था, पर हूअ पीउ हूंदा आहिनि। के चाचा मामा हूंदा, पर पीउ मुंहिंजी धीअ पढ़ंदी, मुंहिंजी धीअ पढ़ंदी। हिते हिकिड़ा दोस्त वेठो आहे, घराणो साहब, उनजूं ॿ धीअरूं आहिनि। हिकिड़ी धीअ जी शादी थियल आहे, पंहिंजे घर में ख़ुशि आहे, ॿी धीअ नंढी आहे। नंढी धीअ खे जंहिंजी शादी कान थियल आहे उनखे मोकिलियोसि NDU नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी, ऐं जेका ॿी शादीशुदा आहे उनखे बि मुड़ुस खां इजाज़त वठी उनखे बि कोर्स करण लाइ मोकिलियोसि NDU। पीउ मोकिलियो आहे त शादी थी, तालीम जो दरवाज़ो बंदि कोन थियो। जेसीं आऊं जीअरो आहियां तेसीं मुंहिंजी धीअ शादीशुदा हुजे, बचनि जी माउ हुजे न हुजे, पढ़ंदी पढ़ंदी। अहिड़ा पीउ छोकिरियूं, जेसीं अहिड़ा पीउ वेठा अथव, अहिड़ियूं माऊं वेठियूं अथव, पढ़ी वठो। पीउ जी छांव हटी, हींअर छॾियो टिकटाकुनि जी पचर, लिपस्टिकुनि खे साइड ते उछलायो, मेकअप जे सामान खे उछलायो, नवनि जोड़नि ऐं वॻनि जी जान छॾियो, मेहंदियूं हणण सॼी राति, ईद जी राति मेहंदी जी पचर छॾियो, सैंडल हेतिरी हील वारो हेतिरो छॾियो। बाबा ऐं अम्मा जीअर आहिनि तेसीं पढ़ी वठो, मुंहिंजूं अम्माऊं, मुंहिंजूं धीअरूं, पढ़ी वठो। बाबा जेसीं आहे तेसीं पढ़ी वठो, फ़ाइदो वठो बाबा जो, न त पोइ अब इत्र भी मलो
तो मोहब्बत की बू नहीं। जॾहिं वक़्तु गुज़री थो वञे, बाबा नाहिनि, अमाऊं नाहिनि, अमा जेका सुबुह जो मानी पचाए चांहि सां उपराठो ॾेई थेलो ठाहे ॿार सां पोयां दरवाज़े ताईं डोड़ंदी वञे त थेलो विसारियो अथई, कापी विसारी अथई, स्कूल पुॼ, उहा अमा ऐं बाबा हलिया विया त पोइ अब इत्र भी मलो तो मोहब्बत की बू नहीं, वो दिन हवा हुए जो पसीना गुलाब था। वो दिन हवा हुए जो पसीना गुलाब था। वो जमानो व्यो, अब तो इतनी भी मुयस्सर नहीं मैखाने में, अब तो इतनी भी मुयस्सर नहीं मैखाने में जितनी हम छोड़ दिया करते थे पैमाने। जेतिरी पैमाने में छॾे ॾींदासीं ओतिरी हाणे सॼी मैखाने में कोन्हे। छाकाणि त तॾहिं माइट ॿिया हुआ। ऐं हींअर उस्ताद ॾिसंदो आहियां माज़रत सां, ऐं उस्ताद ॾिसंदो आहियां मूंखे शहर यादि ईंदा आहिनि जेके असांजा उस्ताद हुआ, जेके तव्हां वॾा वेठा आहियो, तव्हांखे जिन उस्तादनि पढ़ायो, जेके बांठनि सां कुटींदा हुआ, पर उनखे लालच कोन हूंदी त हिनखे शाम जो मुंहिंजे ट्यूशन सेंटर ते अचिणो आहे, इन करे मार्कूं ॾियासीं या न ॾियासीं। डॉक्टर उहे कोन हूंदा जो सिविल अस्पताल में चवनि त शाम जो क्लिनिक ते अचिजांइ, हिते इलाज कोन थींदई। उस्ताद उहे कोन हुआ, उस्ताद उहे कोन हुआ जेके ॿार जो तबकाती फ़र्क़ु ॾिसी हुनखे दड़का ॾियनि, ग़रीब जे ॿार खे लपाट हणनि ऐं अमीर जे ॿार खे अॻियां करे विहारीनि। उस्ताद कोन, उस्ताद अल्लाह शागिर्द बराबरि हुआ। उहे उस्ताद किथे आहिनि? जितनी हम छोड़ दिया करते थे पैमाने। उस्ताद शागिर्द, वो शागिर्द किथे आहिनि? है नी कोन। ऐं हींअर जेके आहिनि इन्हनि जो क़दुरु कयो। अॼु खां 20 साल खां पोइ अहिड़ा हींअर जेके तव्हांखे इंडस अकेडमी में पढ़ाइनि था, महिनत कनि था, पोरियो कनि था, तव्हांजी ग्रेड्स लाइ कोशिशूं कनि था, 20 सालनि खां पोइ अहिड़ा कोन हूंदा। पोइ चवंदो ओ जेका काज़ी अहमद में इंडस अकेडमी जा टीचर हुआ, जिन असांखे पढ़ाए 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 तयारु कयो, जो यूनिवर्सिटी पहुची विया आहियूं, उहो पोइ यादि कंदा। लतीफ़ साईं बि चयो आहे अॻे ईअं हुयासि जो पुनः धोतम कपड़ा। ससुई थी चए अॻे मुंहिंजी लय ईअं हुई, मुंहिंजो दबदबो ईअं हो, मुंहिंजो शान इहो हो जो पुनः मुंहिंजा कपड़ा पे धोता। अॻे ईअं हुयासि जो पुनः धोता कपड़ा, हाणे ईअं थियासि जो जतन नीनम पाणस। हाणे पुनः जा जेके मुलाज़िम साथी जत से मूंखे पाण सां गॾु खणण लाइ तयारु कोन्हनि, ऐं अॻे उन्हनि जे सरदार पुनः मुंहिंजा कपिड़ा पिया धोआ। ये दहशतगर्द तंज़ीमूं कोन था ॾिसो जेके चवंदा बोरी तयार है। अॻे ईअं हुयासि जो पुनः धोतम कपिड़ा, ऐं हाणे पादरनि जो ज़ीपट अथनि, हाणे जतन नीनम पाणसी। हाणे रोज़ अची शाम जो सुध टोड़ जी नई ॻाल्हि था कनि, केरु ॿुधे नी कोन थो। इहे ख़ारिश ज़दा कुते खे होटल ते लत हणी परे करे छॾिबो आहे कि लत हणियो परे परे। ख़ारिश ज़दा कुते ते माण्हू खे रहम ईंदो आहे, मज़लूम आहे वीचारो, केरु रहम ई कोन। रोज़ वाका कनि था, मेरे लाल ज़ोरी थी गई, मैं कुछ आ गए, केरु ॿुधण लाइ तयारी कोन्हे। रोज़ 28 तरमीम 20 तरमीम टोड़ियो, टुकड़ा कयो, ॿुधे ई कोन। ज़मानो वियो, उहो ज़मानो दहशतगर्दी जो दौर मटिजी वेंदा आहिनि, ज़माना हलिया वेंदा आहिनि। पाण खे ईंदड़ ज़माननि लाइ तयारु कयो ऐं मुसलसिल वहंदा रहो। वहण कहिड़ो? नलके मां पाणी वहण कोन पियो चवां, और कयो छा पियो चवां? मुसलसिल वहंदा रहो, माना मुसलसिल सफ़र में वञो, मुसलसिल जुस्तजू में वञो, मुसलसिल नयूं मंज़िलूं, नवा रस्ता, नवा गसब हुजो, मुसलसिल नए टारगेट जे तलाश में हुजो। वहंदा रहो छो पियो चवां? जेके दरिया वहंदा पिया आहिनि, जेके नदियूं वहंदियूं पयूं आहिनि, उन्हनि में ख़ुशबू हूंदी आहे, उन्हनि जे पाणीअ में हिकिड़ी महक, हिकिड़ी ख़ुशबू, हिकिड़ो हुगाव हूंदो। ऐं पोइ जॾहिं वहण बंदि थींदा आहिनि पोइ दुबा थी वेंदा आहिनि।
पोइ तला थींदा ऐं उन खां पोइ सुकी वेंदा। दुनिया में कई नहरूं, कई रिवर्स, कई दरिया सुकी विया। हाणे केरु कोन थो वञे उनजे पेट खे ॾिसण, हाकड़ो दरिया किथे आहे? दरिया गुम। इंसान बि ईअं, इंसान जी जॾहिं साॻियूं ॻाल्हियूं रोज़, मासी जन्नत मासी सकीना ईअं चयो, मासी सकीना जी धीअ भॼी वई, मासी जन्नत भाईची परणाई, हुनजी मंगणी टुटी वई, वरी वापसि मोटी आई, छोरे मोटरसाइकिल वरिती आहे, मोटरसाइकिल टुटी पई, मोटरसाइकिल टायर ठाराइनि, टायर कोन ठहियो, मोटरसाइकिल पेट्रोल लॻी खाए, वरी ट्यूनिंग कराई तमासि, वरी कार्बोरेट चेक कयो, वरी हीअं कयो तमासि, प्लग सड़ी विया। कहिड़ियूं ख़बरूं आहिनि? न साइंस जी ख़बर, न इल्म जी ख़बर। फटफट ईंदियूं, फटफट बदिली थी, बदिली कोन थी, मुंहिंजी बदिली कराइनि पिया, ॿुधो त मुंहिंजी बदिली पिया लॻल आहिनि, वरी बदिली कोन था कराइनि, ॿुधो त मूंखे बदिली कराईंदा, वरी मूं फलाणे ईडीओ खे फ़ोन कयो, वरी हुन चयो बदिली तुंहिंजी कोन थींदी, पोइ ईडीओ, पोइ ईडीओ, पोइ ईडीओ। अब तुझी बदली के पूछे तू बदली में हिते हुजी या हुते हुजी, असांजे आंगुर लॻाई फेरी, तू सुजावल हुजी या कद कोट हुजी, सुधी समाज खे कहिड़ो फ़ाइदो? मुंहिंजी बदली थी वई, मुंहिंजी बदली कोन थी। ॻाल्हि कर का समाज जी, का दुनिया जी, का इल्म जी, का पंहिंजे राज भाग खे तब्दील करण जी, उहा ॻाल्हि किथे आहे? उहा आई कान्हे। बदली थी वई, नौकरी मिले थी, नौकरी कोन थी मिले, 5 लख रुपया हणंदमि, 2 लख हणंदमि, 12 लख में कमु थींदो, 8 लख ॿिया था घुरनि, पोइ पैसा खाई भॼी हलियो। जंहिंखे 15 लख रुपया ॾिनमि तो खाई भॼी हलियो। हाणे चवे थो जेके 20 लख ॾिनाम सो खाई भॼी वियो, मूंखे चई त कमु थींदो। हाणे चए थो त मूं अॻियां जेके पैसा ॾिना हुआ, थियूरियूं त ठहियूं पियो न, तो वारा 20 लख मूं अॻियां जेके ॾिना हुआ सो खाई वियो। हाणे उहो ॾे कोन थो, इन केस जो केस थी कोन थो सघे, तंहिंजे करे हू त कोन थो ॾे। हाणे आऊं आहिस्ते आहिस्ते करे तोखे 50,000 महीनो करे पियो ॾींदुसि। हाणे जे 20 लख ॾिना त जी नौकिरी त वई, संदसि पैसा बि ॿुॾी विया। हाणे 50,000 किस्त करे ईंदड़ 5 सालनि में हुनजा पैसा वापसि थींदा। इन सां सिंधी समाज खे छा मिलियो? ऐं जेको 20 लख ते नौकिरी वठी आयो सो वरी 50 लख जी करप्शन कंदो, उहो त ॿेड़ी ॿोड़ींदो। सिंध खे छा हासिल कयो? जेको पैसा ॾेई ईंदो, जेको मेरिट ते ईंदो, सो चवंदो आउं मेरिट ते आहियां, ॿिया ॿार तयारु कया, उहे मेरिट ते अचनि। जेको 50 लख ॾेई, करोड़ ॾेई टाउन ऑफिसर थी आयो आहे, करोड़ ॾेई जेको ASI थी 70 लख में आयो आहे, उहो चवंदो ईंदड़ 2 सालनि में 70 लख कढां साल में। तंहिंजे करे मेरिट, सिंध खे खपे मेरिट। तव्हां छोकिरियूं ऐं छोकिरा इहो चई सघो मेरिट ते पास आहियां, मेरिट ते 11 नंबर ते आहियां, मेरिट ते 12 नंबर ते आहियां, 21 नंबर ते आहियां, मेरिट ते टॉप कयो अथमि, मेरिट ते कयो अथमि। सिंध खे मेरिट खपे, मेरिट। ऐं मेरिट जी तलाश में नुक़सान थींदा। तव्हीं छा था चाहियो? हिकिड़ो रिजेक्टेड इल्ज़ामनि हेठि आयल, धिका खाधल करोड़पति या अरबपति हुजो, या हिकिड़ो रिस्पेक्टेबल, कॾहिं बि कोशिश न कंदड़, कॾहिं बि फेल न थींदड़, कॾहिं बि रिजेक्ट न थींदड़ नाकाम माण्हू हुजो। रिस्पेक्टेड हुजो, नाकाम हुजो। ॿियो माण्हू रिजेक्टेड हुजे पर रिजेक्ट थी 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 दरबदर थी वरी कंहिं ऊचे मंज़िल ते पुॼी वञे। ऐं ॿियो इज़त सां शान सां वेठो हुजे, कॾहिं कोशिश कई न हुजेसि, कॾहिं फेल, कोशिश ई कान कई हूंदी त फेल थींदो ई कोन। जेको कोशिश कंदो, जेको दरबदर थींदो सो फेल थींदो। जेको अटेम्प्ट कंदो, GPS ॾिसो त गाॾी में GPS हूंदो आहे, तव्हां में कंहिंजी गाॾी में GPS हलायो थो एड्रेस ॻोल्हण में, एड्रेस विझी पिया न, तो GPS ॿुधाईंदो आहे हिन गिटी में कराची आहे, हिते त ख़बर अथव काज़ी अहमद जो घर कंहिंजो किथे आहे, पंहिंजे कराची वञो गुलशन इकबाल में, पोइ GPS विझिबो। GPS में छा ईंदो आहे? गूगल जे GPS में विझिबो आहे ग्लोबल पोज़ीशनिंग सिस्टम, उन विझिबो आहे हीअ एड्रेस, पोइ GPS ॻोल्हे ॾींदो आहे। पोइ हुन में जॾहिं ग़लति रस्ते तां मुड़ी वञो त GPS मां भुजो निकिरंदो आहे, ॿाहिरि लखाना लत ते इहे केॾा निकितो ई कुझु कोन थींदो आहे। पाण खे त सॼो ॾींहुं दड़का भुजा, ईअं पाण खे त ज़िलतूं थियूं मिलनि न, दुख त हेॾा पैसा ख़र्च कया थी, टेस्ट में फेल थी विया, पैसे हड़ हली वई, ॿेड़ी बोड़े खे ॾी, हिन खां न पढ़ी आहे ते सही वई। GPS छा कंदो आहे? भुजो भुजो ॾींदो आहे, न घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, बेइज़ती कंदो आहे पंहिंजी, न। GPS छा कंदो आहे? GPS जो जवाबु छा ईंदो आहे? तव्हां हिन रोड ते वञो न, GPS तव्हांखे चए खाॿे पासे मोड़ या साॼे पासे मोड़, तव्हीं न मुड़ंदो, GPS में छा लिखी ॾींदो?
जीपीएस में लिखी ईंदो रीराउटिंग, रिकैलकुलेटिंग, टर्न अराउंड। वरी रस्ते की नए सिर माप पियो कयां, तो आवाज ईंदो उन फोन मां, रीराउटिंग या रिकैलकुलेटिंग, ॿीहर ॻणियां पियो, रीराउटिंग ॿीहर रस्तो तुंहिंजो ठाहियां पियो, टर्न अराउंड वापस मुड़। को बि धड़को कोन मिलंदो आहे, का बि तनक़ीद कान थींदी आहे, का बि बेइज़ती कान थींदी आहे। रीराउटिंग या रिकैलकुलेटिंग, टर्न अराउंड। ज़िंदगी तव्हां पंहिंजी ईअं गुज़ारियो, फेल थियो, मुंहुं मथो पिटण तव्हां जीअं अॼु रिज़ल्ट आई फेल थी वियो, पंहिंजे पाण खे चओ रीराउटिंग, वरी पंधु गया थो, रिकैलकुलेटिंग, वरी 6 महीना हॉस्टल में रहिबो, 6 महीननि जो हिसाब कयूं, उहे पैसा किथां कयां, नौकिरी कयां, पोरियो कयां, मज़ूरी कयां, बाबा खां वठां, वछ खपायां, हिसाब कयां थो, 6 महीननि जो हॉस्टल जो ख़र्चु एतिरो, इम्तिहान जो ख़र्चु, रीराउटिंग, रिकैलकुलेटिंग, टर्न अराउंड, वापस वञ, अबा हिते न ॻाल्हाए, वञ पोयां वञ, अॻियां गौर न कंदा कयो, वञ पोयां, हिते न ॻाल्हाए, वञ पोयां। शाबाश, हिनखे छा चयोसीं, टर्न अराउंड, वापस वञ। तंहिंजे करे जिते डिस्टर्बेंस हुजे, जिते माण्हू ॿिए लाइ नचो पैदा करे, पाण फासी पओ, रीराउटिंग, टर्न अराउंड, रिकाउंट। फेल तो थियणो आहे, फेल ज़िंदगी में थियण हिस्सो आहे, फेल थियण लाइफ जो हिस्सो आहे बाबा। दरवेश खुदा जा समझो नौजवानो, फेल थियण ज़िंदगी जो हिस्सो आहे, नाकाम थियण ज़िंदगी जो हिस्सो आहे, धिको खाइण ज़िंदगी जो हिस्सो आहे, गोॾनि ते रहड़ू लॻण ज़िंदगी जो हिस्सो आहे। मोटरसाइकिल हलाईंदो, कड़ो ते माण्हू वेठो आहे जेको चए मूं ज़िंदगी में मोटरसाइकिल हलाई आहे, कॾहिं मोटरसाइकिल खे हई कोन त मैं किरियो कोन आहियां, माण्हू ई कोन्हे। जंहिं मोटरसाइकिल हलाई उहो किरंदो ज़रूर, जेको ॿार उथी बीठो उनखे धिको ज़रूर ईंदो, जंहिं मां जेको ॿार ॼाओ उहो ॿार बीमार ज़रूर थींदो। तंहिं करे पामिस्ट बि इहो ठही कंदा आहिनि, जॾहिं ॾिसंदा न कूड़ा पामिस्ट, बचपन में तुम एक दफ़ा बहुत शदीद बीमार हुए थे, मरते मरते बचे हो। वो हर माण्हू मरते मरते बचो हूंदो आहे ज़िंदगी में, वड़े वाह मां ॿुधायो आउं मौज ते को बाबा खणी वियो फलाणी जाइ ते को बची सघियो, इहो कूड़ हणी वेंदा आहिनि। ॿियो कूड़ कर, तुम्हारे घर में अपनों में से एक शख्स है जो तुम्हारा सबसे ज्यादा मुखालिफ है। हर माण्हूअ खे शक हूंदो आहे त मुंहिंजे माइटनि में हिकिड़ो मुंहिंजे सख़्तु ख़िलाफ़ु आहे, ऐं घणो करे छोकिरियुनि खे हूंदो आहे त इहा पुफी या चाची या मामी मुंहिंजे ख़िलाफ़ु आहे, उनखे मां ॿुधाए के ॾींदी आहे। उनखे वरी जे पामिस्ट बि चई ॾे, घर में एक शख्स है, अञा ते शहरनि में ॻोठनि में वरी चवनि तो ते तावीज़ थियल आहिनि। माण्हू पाण न आयल, ॼठ, जाहिल, चंडो, टोठी, सुस्त, उन ते तव्हां जिन्नात खे वांदा, जिन्नात वांदा आहिनि। जिन्नात ओ अलारिनो जेको रहियो पिया नौशहर फरोज़ जे फलाणे ॻोठ में, उहो जिन्नात पंहिंजी कॉन्फ्रेंस कराई आहे त हिनखे नाकाम बनाइणो आहे। सॼी दुनिया जा जिन्नात गॾु थी आहे त लखानो जेको रहंदो आहे थाणे बुलाखान में या बिरशाह ते, उन लखाने खे फेल करण लाइ जिन्नात इज्तिमा करायो आहे, तावीज़ थिया आहिनि, जिन्नात सभु पहुतियूं आहिनि त माई बिल्किस खे फेल करिणो आहे। जिन्नात खे बिल्किस ऐं नौरीन ऐं नाइलाऊं यादि ई कोन्हनि। जिन्नात जे हुजे हा त अलाए त आयल कोन्हे, पर जे हुजे हा त कंहिं पंहिंजा कमकार हुजे न। जिन्नात में त बीमार थींदी हूंदी, उहो थी सघे थो जिन्नात पंहिंजे बचे खे खणाए संदन राजपूतन अस्पताल गई हुजे। जिन्नात जी त सिविल अस्पताल हूंदी न NICU जी, ज़रूर जिन्नात जे हूंदा त उन्हनि खे दिलि जा दौरा पवंदा था, गोॾे ते धक लॻंदो हूंदनि, जिन्नात खे बि रहड़ ईंदी हूंदी, जिन्नात खे दस्त उल्टियूं थींदा हूंदा। थी सघे थो जिन्नात ओॾी महिल एंट्रांस खाइण वई हुजे, उहा वरी जिन्नात लॻी पई आहे त हुन माई जेका आहे नाई त हुनखे फेल थो कयां। जिन्नातनि खे तव्हां लाइ टाइम कोन्हे त तव्हांजा तावीज़ आहे, छॾियो जान। इन त वरी ॿी ॻाल्हि यादि आहे, मुंहिंजी कम फिटाणी जे पोयां अहिड़ियूं ॻाल्हियूं करे छॾियां तव्हांखे वण, मूंखे गारियूं ॾियनि, ख़िलाफ़ थियनि, पिटीनि, पथर हणनि, मुंहिंजो हिन सां वास्तो ई कोन्हे त माण्हू मूंखे छा था चवनि। मुंहिंजो वास्तो आहे आउं माण्हुनि लाइ बहितर छा थो सम्झां, ईमानदारी सां जेको सम्झां। थी सघे थो आउं ग़लति हुजां, थी सघे थो आउं मुकमल ग़लति हुजां, ऐं थी सघे थो तव्हीं सही हुजो, थी सघे तव्हीं सही हुजो, थी सघे थो आउं सही हुजां पोइ। सो हिते छोकिरी ॾिठमि, ॿियनि पासे छोकिरी ॾिठमि, छोकिरी जेका अचे हुनखे मास्क चढ़ियो पियो।
अचे पियो हिकिड़ो बोतो अचे पियो, बोतो अची बीठो आहे। हाणे अलाए ही साॻी छोकिरी आहे, 3 दफ़ा अवॉर्ड वठी पई वञे, साॻियो माण्हू 3 दफ़ा अवॉर्ड वठी वियो आहे। नालो नाहिद वरी साॻी, वरी आई बिल्किस वरी साॻी, वरी ख़ालदा वरी साॻी, या अलॻि माण्हू आहिनि। ऐं ख़िलाफ़ विलाफ़ कोन्हे, तव्हांजी मर्ज़ी, पोइ तव्हां चाढ़े वठी ॾियो जीअं वणेसि थी करे। पर आउं सोचां थो जे ज़ुल्फ़कार अली भुट्टे बेनज़ीर खे नंढे हूंदे मास्क पाराए करे विझा त पोइ नंढे हूंदे जे मास्क पाराए करे हुजे सा बेनज़ीर खे ज़ुल्फ़कार अली भुट्टे त पोइ हुन में उहो एतमाद अची आहे जो तव्हांजी वज़ीर आज़म थिया ऐं विड़े आहे। जेकॾहिं हुनखे टेॼारे दहशत ज़दा करे इंदिरा गांधी खे जे मोतीलाल नेहरू मास्क पाराए करे हुजे, जे नवाज शरीफ मरियम नवाज खे नंढे हूंदे मास्क पाराए करे हुजे, जे इमरान खान जमाए मां गोल्ड स्मिथ के रेहाम खान के सभिनी खे जेका शादी करे अचे मास्क पाए थो, जे हाकिम अली ज़रदारी फरियाल तालपुर के मास्क पाराए करे हुजे नंढे हूंदे ऐं अज़रा पिचू खे त पोइ जे रसूल बख्श फली जो पंहिंजी धीअ फाखरा के या तानिया के या अनीता के मास्क पाराए करे आहे, संदसि घरवारी असांजी अमर जी ज़रीना बलोच के मास्क पियल हुजे आहे, नूरुल हुदा शाह के नंढे हूंदे मास्क हुजे आहे, हम टीवी जी मालिका सुल्ताना सिद्दीकी के पिणस मास्क पाराए करे हुजे आहे, महताब महबूब के मास्क हुजे आहे, दादी लीला के नंढड़े हूंदे पिणस मास्क पाराए करे हुजे आहे, मानस या पाण शौक़ मां आपा शम्स अब्बासी मास्क पाए वेठी हुजे आहे, आपा मरियम लोहाणी के मास्क हुजे आहे, खालदा ज़िया के मास्क हुजे आहे पिणस पाराए हुजे आहे, या मुर्स ज़ियाउर रहमान बांग्लादेश की वज़ीर आज़म के नंढे हूंदे चयो मास्क पाए, हसीना वाजिद के संदसि पीउ मुजीबुर रहमान मास्क पाराए हुजे आहे, हेलन केलर जो नालो वरितो मास्क हुजे सा, लैला ख़ालिद फ़लस्तीनी मुजाहिदा उनखे मास्क पाराए करे हुजे न। ही ईरान में जेके रस्तनि ते मायूं हज़ारनि में तादाद में मुक़ाबले लाइ बीठियूं आहिनि, इन्हनि खे मास्क पाराए घर में बंदि करे छॾियो वियो हुजे आहे पोइ। मिशेल ओबामा खे मास्क हुजे आहे, GM सैयद पंहिंजी धीअ दुर शहवार सैयद खे मास्क पाराए करे आहे त पोइ, जाम साकी पंहिंजी धीअ खे बख्तावर खे मास्क पाराए करे आहे, हैदर बख्श जतोई मास्क पाराए करे आहे, सभिनी खे मास्क चढ़ाया पिया हुजनि, सभु घर में वेठी हुजनि, ख़ौफ़ में हुजनि, ॿाहिरि छोकिरो लंघे पियो केरु ॾिसी न वठे, इन दहशत में सिंधी उहे पीउ हुजनि हा त पोइ इब्राहिम जोयो जी धीअ नीलोफर जोयो खे मास्क हुजे आहे, सभु बास्कन में पातल ये कैद औरतूं हुजनि, डप में दहशत में हलन पियूं आहे, सकीना समूह के मास्क, गज़ल सदीक के मास्क, नूरुल हुदा शाह के मास्क, सभिनी के मास्क। उस्ताद बार डॉक्टर पुष्पा, डॉक्टर साजिदा यूसुफानी, गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर आफ्ताब मुनीर शाह, सब बास्कन में हुजनि। सोचो आऊं कोन थो चवां त हीअं कयो, तव्हीं सोचो, तव्हीं जेका सिंध खे नई जनरेशन था ॾियो, पंजाब ऐं KPK जे माहौल खे ॾिसी, छाकाणि त मुतासिर उते पिया थियो, ड्रामा उन्हनि जा आहिनि, मॉर्निंग शो उन्हनि जा आहिनि, ARY जा, एक्सप्रेस जा, जियो जा, आज जा, समाज जा, उते जे कल्चर, उते तव्हांजो कल्चर कोन था ॾिसनि, तव्हीं उन्हनि जो कल्चर पिया ॾिसो, उन्हनि जे कल्चर में ॾिसी तव्हां ते नफ़्सियाती दबाव पियो पए त उहा छोकिरी जेका ओ फलाणे पिशावर यूनिवर्सिटी में पढ़े पई तंहिंखे ॾिसी असांखे मास्क पाण, तव्हीं उन्हनि जे साम्हूं माण्हू रुॻो हथ कोन टंगींदो आहे, कॾहिं कॾहिं माण्हू ॿियनि जे साम्हूं दिमाग़ बि टंगींदो आहे, माण्हू रुॻो हथ सां कोन पिनंदो आहे, कॾहिं दिमाग़ ऐं रूह सां बि पिनंदो आहे, ॾेड़े बंदा ॾेई वञे नाले अलाह जे, तव्हांजा दिमाग़ ऐं तव्हांजा रूह, हिकिड़ो त इंडिया जे कल्चर जी यलगार आहे, इंडियन फिल्मूं उहे वरी सफ़ा छुड़वागी पियूं आणियूं, आउं इन मास्क के खिलाफ आहियां, इन जो मक़सद इहो थोरी आहे त उन्हनि जी छुड़वागी खे पसंदि थो कयां, मूंखे उहा छुड़वागी बि नापसंदि आहे जंहिंमें छोकिरियूं नंढड़ा कपिड़ा उरियान कपिड़ा पाए सॼो ॾींहुं अयाशी में हुजनि, को बि इल्मु अदब, को वॾनि जो हया न, घरां भॼी वञो प्रेमी जोड़ो फलाणो, आउं उन्हनि जे ख़िलाफ़ आहियां। छोकिरियूं पंहिंजे हक़ लाइ लड़नि, पंहिंजे माउ पीउ जे रज़ामंदी सां शादियूं कनि, आउं घरां भॼी वञण जे हक़ में न आहियां, माउ पीउ सांडे पाले वॾो कर, माउ पीउ जे हक़ में बि कोन आहियां त ज़ोरी छोकिरे जी पंहिंजी पसंदि जी शादी करायो न्याणी जी राय पुछण खां सवाइ। असांजे नबी पाक जी हिदायत आहे, उन्हनि पंहिंजे ज़िंदगी में औरतुनि खे जेका हैसियत ॾिनी, घटि में घटि हुनजो 10% त हाणे दौर में ॾियो, बीबी खदीजतुल कुबरा, बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा, बीबी फातिमतुल ज़हरा, हुन सां मशवरो,
हर मामले में बीबी फातिमा सैंड सां, बीबी खदीजा सां कारोबार जे मामले में मशावरत, बीबी आयशा जंगिल में, बीबी ज़ैनब यजीद जे दरबार में मुक़ाबलो बि करे ऐं हींअर ताईं औरतुनि खे बंदि कयो, लो कयो, घरनि में क़ैद कयो वेठायो। तंहिंजे करे ऐं हू छुड़वाक कल्चर इंडिया वारो उहो बि न खपे। ड्रग्स, मंशियात, बनी वञण, तबाही, बर्बादी, उरियानी, उहा पाण खे विच थोरो कल्चर खपे, पाण खे विच थरी सिंध वारी सकावत खपे, लाडबाई वारी सकावत। राणी लाडबाई ॾाहिर जी भेणी मुक़ाबले में पाण खे उहा सकावत खपे। दरिया खान, बाघुल, वक़्तु अचण ते बोड़ बि रधबो, वक़्तु अचण ते तलवार खणी मैदान में बि लहिबो, पंहिंजे वतन लाइ मुक़ाबलो कबो, इल्म जो मुक़ाबलो कबो, जंग जो मुक़ाबलो कबो, पाण खे उहो मारवी खपे। वाजाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पारन पास, तिज ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़नि वास, मोयाई जियास थी वञे मड़ मली रही। मारवी उहो माहौल खपे पाण खे। तंहिंजे करे मुतासिर न थियो अरबन खां। अरब कल्चर दहशत ज़दा कयो माण्हुनि खे, ऐं पंजाब ऐं केपी के ऐं वॾनि शहरनि जो कल्चर लिकाए छॾियो माण्हुनि खे ख़ौफ़ ज़दा। सिंध जो हिकिड़ो लिबरल, प्रोग्रेसिव, डेमोक्रेटिक समाज आहे ऐं असांजा आलिम सबूरा बि आहिनि, असांजा मज़हबी माण्हू। ऐं उन्हनि खे सलाम थो पेश कयां, असांजे मदरसनि जा शागिर्द, असांजे दीन जे रस्ते जा शागिर्द जॾहिं सिंध ते को हमिलो थींदो आहे त पहिरीं सिफ़ में असां सां मदरसनि जा तालिब इल्म गॾु हूंदा आहिनि ऐं असां सां असांजा दीनी आलिम गॾु हूंदा आहिनि। कहिड़ी पार्टी जा हुजनि, उहे पंहिंजे वतन में पंहिंजे क़ौम जे ख़ातिर बीहंदा आहिनि। पाण लिबरल, प्रोग्रेसिव, डेमोक्रेटिक माण्हू आहियूं, पाण सभिनी सां प्यार था कयूं, पाण कंहिंजे घरनि ते हमला कोन था कयूं, ॿियनि जे मुल्कनि खे कब्ज़ो करणु कोन था चाहियूं, पाण चवंदा रुगो असांजे मुल्क ते कब्ज़ो न कयो। तंहिंजे करे सिंध में शराफ़त बि रखणी आहे, ईमानदारी बि बरक़रार रखणी आहे। हिननि तबाह करे छॾियो। हीउ अरब जे रस्ते ते विया, ॾिसो छा पियो थिए। हू सही पियो चए, हू हुननि खे सही पियो चए त तव्हांजे घर जे अॾनि तां जॾहिं मूं ते हमिलो थींदो त पोइ तव्हीं कीअं था चओ त हुन अॾे खे निशानो न बनायो। तव्हांजे घर जे छित तां हिकिड़ो माण्हू बंदूक खणी पाड़े वारे घर ते हाणे बस्ट, ऐं पोइ उन घर वारा माण्हू तव्हांजे घर ते वरी जवाब चए बाबा असां त छो हमिलो कई। बाबा तो पंहिंजे घर जे छित ते उहे धाड़ियल विहार आहिनि जेके भित टिपी तुंहिंजे घर मां अची असांजे घर में हमिलो था कनि। उन्हनि खे न रहाए तोखे हमिलो कोन थींदो। त उन्हनि जो कल्चर वो चयो आहे, उन इकबाल चयो आहे, तुम्हारी तहजीब अपने खंजर से खुद ही खुदकशी करे। तुम्हारी तहजीब अपने खंजर से अपने आप खुदकशी करेगी, जो शाख नाजिक पे आशियाना बनेगा नापायदार। नाजिक शाख ते जेको घर ठाहींदो, आखिरो ठाहींदो, जो शाख नाजिक पे आशियाना बनेगा नापायदार होगा। कमजोर टारीअ ते जेको आखिरो ठाहींदो त आखिरो किरी पवंदो। हिननि सॼो अयाशीअ जो जेको मर्कज़ ठाहियो, हुननि खे ख़ुशि था कयूं, उहो तबाह बर्बाद थी वियो। छो बर्बाद थियो आहे? जो हिननि ग़ुलामी कई। हिकिड़े पासे तव्हांखे चवनि था मास्क पायो, ईअं थियो। हिकिड़े पासे तव्हांखे चवंदा मास्क पायो, स्कार्फ पायो, बुर्का पायो, निकाब पायो। ॿिए पासे वरी जॾहिं अरबपति ईंदा त हिननि जूं मायूं वार खोले हुननि जो इस्तक़बाल रक़्स कंदा। वार खुलिया पिया हूंदा कुंवारियुनि धीउनि जा, ऐं उहे वारनि सां ई न दुनिया जे सभ खां वॾे गुंडे जो इस्तक़बाल कंदा। ऐं हेॾा तव्हांखे चवंदा निकाब पायो, स्कार्फ पायो, मथो ढकियो, फलाणो कयो। उन्हनि जा एजेंट थियो वेठा। इहा सभु ॻाल्हियूं तव्हांखे सोचणियूं आहिनि। सोचो सोचो, हर रोज़ नई ॻाल्हि सोचो। किताब लाइ नई किताब साॻियो वेठा पढ़ो। किताब साॻियो छो? रुगो कोर्स जो किताब छो? फिजिक्स, केमिस्ट्री, मैथमेटिक्स, बायोलॉजी मूं पढ़ी, तव्हां पढ़ी, अंग्रेजी, पाकिस्तानी स्टडी, इंग्लिश, फलाणो, इस्लामियात, सभु ज़बरदस्त ज़रूरु पढ़ो। वो कोर्स है, वो ज़रूरु पढ़णो। उन खां सवाइ छा पढ़ियो अथव?
इहो त ईअं जी तव्हांजी अम्मा तव्हांखे मेन्यू ठाहे ॾेई करे उस्ताद तव्हांखे मेन्यू ठाहे ॾींदो आहे न, एकेडमी वारो या स्कूल वारो या कॉलेज वारो, छाकाणि उनजो मक़सदु ई उहो आहे, उनखे तव्हांखे टेस्ट पास कराइणी आहे, उनखे टारगेट इहो मिलियो आहे तव्हांखे टेस्ट पास कराइणी आहे, तंहिं करे उनखे उहो ई ठाहे ॾियणो आहे। फिजिक्स, केमिस्ट्री, मैथ्स, बायोलॉजी, इंग्लिश, पाकिस्तान स्टडी, इस्लामियात, वरी उर्दू या सिंधी वग़ैरह वग़ैरह। ठीकु, होटल में बि ईअं हूंदो मेन्यू हूंदो, पर घर में ईअं मेन्यू हुजे त घर में त लिखियो हुजे तूरियूं, भींडियूं, पटाटा, वाङण, बेह, इहे 5 हुजनि। सूमर ॾींहुं वरी बेह ईंदा, वरी मथे सूमर ते वरी बेह ईंदा, वरी मथे अंगार ते वरी गोभी हूंदी, वरी मथे अंगार ते वरी अॻु में ई घर ॾिसी पनो ॾिसियो वञो पिया अॼु गोभी हूंदी, अॼु 1:30 बजे गोभी हूंदी, 11:30 बजे कद्दू हूंदो। ज़िंदगी ज़हर थी वई। अॻु में सोचे ई माण्हू खे मानी त हथु खणी वेंदो हुयो त वरी वञ त वरी गोभी, वरी वञ त वरी वाङण। माण्हू चाहींदो नवाण, भले साॻी गोभी हुजे पर नवाण हुजे, कॾहिं अंगार ते मिले कॾहिं अरबा ते मिले। एक किताब में साॻिया वेठा पढ़ो त ॻाल्हियूं बि साॻियूं कंदो, साॻियो किताब माना साॻियूं ॻाल्हियूं, साॻियूं ख़बरूं, न को शाइरी जी ख़बर, न को इल्म जी ख़बर, न को गौतम बुधा कहिड़ो, गौतम बुधा कहिड़ो, इहो ख़बर हूंदो फलाणो इहो ज़बरदस्त गौतम बुधा कयो छा, बुधा छा कयो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम कहिड़ो, भला शाहिद ड्रोन छा आहे, शायद ड्रोन जी क़ीमत घणी आहे, घणी क़ीमत आहे, राति मथे करे ॿुधाए, शायद ड्रोन घणे जो आहे, घणे जो आहे? हाँ सही है, 35,000 का 35,000 $1 करोड़ रुपए। ऐं जेको उनखे इंटरसेप्ट करे थो, जेको उनखे रोकण लाइ पेट्रियट हले थो या थाड हले थो, थाड THAAD, उहो जेको मिसाइल हले थो हुननि जो, हिन हमरा पाण वारे हमरा जो करोड़ जो, हुननि जो मिसाइल हले थो $5 मिलियन, $1 मिलियन थियो वञी 30 करोड़, $5 मिलियन थियो 1.5 अरब। हितां ई करोड़ उछलाइनि था, हुनखे जवाब में 1.5 अरब हणणो थो। इहे ख़बरूं हुजणु खपनि, इहे ख़बरूं आहिनि न, छोकिरी ख़बर ई कान्हे, छोकिरी खे रुगो इहो ॿुधाए रखंदो हिकिड़ो पढ़ो ही 5 सब्जेक्ट, ॿियो बसर जो दाग केतिरी देरि में ईंदो, बसर हल्को हल्को ॻाढ़ो थिए पोइ मथां विझिबो गोश्त, या मूंखे बि ख़बर आहे, मुंहिंजी मानी खाइजो न करे तबाह थी वेंदो, पर ख़बर मूंखे बि आहे यादि, हल्को हल्को मां ॿुधाई थी कॾहिं कॾहिं आउं चवंदो मां कीअं हेतिरो हल्को 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 ॻाढ़ो थिए, घणो बि न सड़ी थो। इन खां सवाइ बसर जे ॻाढ़े थियण खां सवाइ ॿी दुनिया बि आहे न, उहा केॾां वञे। शेख याज़ ने पढ़ियो आहे माण्हू, शाह लतीफ़ न पढ़ियो आहे, उस्ताद बुखारी न पढ़ियो आहे, नसीम खरल जूं कहाणियूं न पढ़ियूं। नसीम खरल जबरदस्त राइटर, A1, excellent, one of the greatest short story writers of this region। मोहन कल्पना जो जेकॾहिं बुख इश्क ऐं अदब किताब न पढ़ियो अथव, बुख इश्क ऐं अदब ये न पढ़िया अथव, बाक़ी ज़िंदगी में आहे छा? ग़ालिब खे पुछूं त ज़िंदगी छा आहे, छा जवाब ॾींदुसि? कि मरी वेंदे पोइ छा हूंदो? कि चंद तस्वीर बुता, बुत माना हसीन माण्हू, चंद तस्वीर बुता, चंद हसीनों के खुतूब, बाद मरने के मेरे घर से ये सामान है। जॾहिं मरी वियुसि त मुंहिंजे घर मां न को पैसा निकिता, न को कपिड़ा, न को फर्नीचर, चंद तस्वीर बुता, चंद हसीन माण्हुनि जा फोटू, और चंद हसीनों के खुतूब, ऐं कुझु हसीननि जा ख़त। चंद तस्वीर बुता, चंद हसीनों के खुतूब, बाद मरने के मेरे घर से ये सामान है। तई मरी वियो त घर में कहिड़ो सामान निकितो, तव्हांजी सर ते कहिड़ो ज़रूरत? ग़ालिब जे घर मां निकिता ख़त, तव्हांजे घर मां निकिरे 5 करोड़ जो सोन, फ़र्क़ु कहिड़ो पियो? तव्हीं त मरी वियो। 5 करोड़ जो सोन निकिरे या अमर जलील जो किताब निकिरे? अमर जलील जे किताब मां सॼो पहाड़ो ओड़ो ॻोठ सम्झंदो ही पढ़ियो लिखियो इल्म दोस्त माण्हू हो, ये उतां हाड़ुनि में डॉलर ऐं पैसा निकिता, चवंदा वॾो ठग हो, लुटे खाई भीग करे मोए पुॼाणा खुआरी हूंदो। फिक्रे मुआश सौदा है, सौदा शायर है वॾो। फिक्रे मुआश इश्क बुता, याद रफ्त का,
फिक्रे मुआश, इश्क बुता, याद रफ्तगा, इस जिंदगी में अब कोई क्या क्या किया कर। इन जिंदगी में बियो छा कया, टे कम थम। फिक्रे मुआश, पढ़ायूं नौकरियूं जिंदगी गुजारण। फिक्रे मुआश, इश्क बुता, महबूबन जो इश्क ऐं याद रफ्तगा, ऐं जेके हलिया विया उन्हनि यादि कया। माण्हू कॾहिं भले माउ खे बि यादि कंदो आहे, कॾहिं पीउ खे बि यादि कंदो आहे, कॾहिं के ज़ाल या मुड़ुस खे बि यादि कंदो आहे, कॾहिं के दोस्त खे, कॾहिं के कलीग खे, कॾहिं क्लास फेलो खे, कॾहिं पुफी खे, कॾहिं चाचे खे, कॾहिं कंहिंखे, कॾहिं कंहिंखे। ज़िंदगी में सोचो वठी सॼे ॾींहं में ईअं ई त हूंदो आहे। हिकिड़ो यादि पिया कंदा आहियो, अॻे हीअं पिकनिक हुई, ओ हिन ॾींहं ते गुज़िरियल सारे में, गुज़िरियल रमज़ान में हिन तारीख़ ते हीअं हो, फलाणो माइट हो। इहो हूंदो आहे न। ॿियो छा हूंदो आहे? ॿियो सोचींदा आहियो पढ़ा, नौकिरी कयां, रोज़गार फलाणो। ॿियो इश्क हूंदो आहे। हवा जे हाय कई तो उथी बि उथी हाय वारा उथी मज़ो थिया। ई चवंदो हाय कई आहे न। ईअं जेॾी महिल मूं चयो नसीम खरल या गौतम बुद्ध तूं चई हाय, जेॾी महिल चवां गैलीलो चवां, अरिस्टोटल चवां, संत जो इहो त मसइलो आहे। संत जे नौजवाननि जे अंदर मां हाय निकिरे थी, रुगो इश्क जी ॻाल्हि आहे। मुआ पिया आहिनि, पुठा पिया आहिनि, ग़र्क़ थिया पिया आहिनि, दफ़न थिया पिया आहिनि। हाय जीअं छोरियुनि जे पोयां डोड़ो था छोराओ, तव्हांखे कोन पियो चवां, जेके बि जेके छोरा, हाणे वरी सदी टिपिकल, हूअं त न्याणियूं ऐं पुटड़ा चवां, पर टिपिकल जेके छोरियुनि जे पोयां छोराओ डोड़ो था, ओतिरो जे इल्म जे पोयां डोड़ो आहे त हज़ार संग तव्हांजे इंतज़ार में। हज़ार संग तव्हांजे इंतज़ार में हुजनि हा, जेकॾहिं तव्हांजी का समाजी इल्मी हैसियत हुजे। असांजे ॻोठ में हिकिड़ा माण्हू नाला रखंदा आहिनि त चवंदा आहिनि बलवाणी पीर, हिकिड़ा बुखिया ॿिया नाला ॾुखिया। हिकिड़ा पाण बुखिया, टपड़ सभु ॿिया खाई विया ॿियनि सूबनि ऐं मुल्कनि मां, ॿियो वरी पाण हाय। इहा हाय जेकॾहिं हुजे हाय। हींअर आउं टेस्ट पास कयां हाय, जे कॉमनवेल्थ जी स्कॉलरशिप अची वई, डेट गुज़री वई हाय, जे आउं ब्रिटिश काउंसिल जी स्कॉलरशिप हाय, जे दाद स्कॉलरशिप खणा हाय, जे एरस्मस मंडस स्कॉलरशिप क्वालिफाई कयां हाय, जे CSS हिन दफ़े अप्लाई कयां हाय, जेकॾहिं आउं कारोबार कयां काज़ी अहमद में, नवाब वली मोहम्मद में, दौलतपुर में, सकरंड में एक बिज़नेस शुरू कयां हाय हाय, जे अम्मा जो आउं सुठे डॉक्टर खां इलाज करायां हाय, जे बाबा जी अखियुनि जी टेस्ट कराए वठां, चश्मो पुराणो थी वियो आहे हाय, जे आउं वॾे शहर में वञी घर वठी रहां, नंढड़े ॻोठ जे घर मां वॾे शहर में वञा हाय, जेकॾहिं आउं सुबुह जो उथी 6 बजे वर्जिश कयां हाय, जेकॾहिं आउं कढ़ायूं छॾे सुठी सणवी भाॼी वारो ॻोढ़ खां सेहतमंद थियां, पाननि ऐं गुटकनि खे थुक हणी, सिगरेटनि खे, शराबनि खे थुक हणी उछलायां ऐं सेहतमंद थियां, पोइ कयो हाय त मज़ो अचे। पोइ हाय में मज़ो अचे। ये जंहिं छोकिरीअ खे यादि करे थो बाबा हाय कई आहे न, इहा शादी जे महीने खां पोइ तोसां अहिड़ो अशर कंदी हुई ऐं तूं बि हुन सां अहिड़ो अशर कंदी, ऐं पोइ चवंदे अलाए कहिड़ी निभागी असां माइटनि परणाए छॾियो, ऐं छोरी चवंदी हिन जे पोयां आउं चिटी थी वियसि, हिन मुंहिंजो कारो मोह करे ॿेड़ी घोड़े मुंहिंजो कैरियर तबाह करे छॾियो। इन खां छोकिरियुनि जी वॾी वॾी छोकिरियुनि जी इहा रिग्रेट हूंदी अथव त जेकॾहिं आउं डिग्री वठी छॾियां, छोकिरियूं मूंखे जेके मिलनि थियूं, क्लाइंट्स हुजनि, अदियूं हुजनि, भेनरूं हुजनि, सियासी न्याणियूं हुजनि, सर हूअ मूं डिग्री कान कई, सर मूं BSc कई, MSc करे वठां न, हाणे जेका पब्लिक सर्विस कमीशन जो आयो आहे एग्ज़ाम जी ज़रूरतूं आयूं आहिनि, हुन में MSc खणनि पिया, मुंहिंजी MSc कान्हे। सर आउं MPhil करे वठां, जामशोर में रही पई हुअसि, MPhil करे वठां। सर आउं लेट ॾियां, अॼु वकील हुजां, तॾहिं LLB 3 years पई थी। सर मूंखे चयो बि त दाख़िला वठो, लेट कोन घुरंदा हुआ, 2 years ऐं 3 years LLB, सर हाणे लेट ॾियणी आहे। ऐं सर तॾहिं इवनिंग में हुई LLB, सर छोकिरियूं मिलंदियूं आहिनि, सर तॾहिं इवनिंग में हुई, सुबुह जो नौकिरी कयां, शाम जो LLB करे वठां। हाणे सर मॉर्निंग आहे, होॾां नौकिरी आहे, लीगली कोन थी करे सघां, छाकाणि त आउं हुते कीअं पढ़ंदुसि, मॉर्निंग में मुंहिंजी नौकिरी ॿिए पासे ॾेखारे थी। इहा आहे
ये ज़िंदगी दी वॾी फ्रस्ट्रेशन अथव। तव्हांखे ॿुधाइण पियो चाहियां, तव्हांजो ही भाउ अयाज़ लतीफ़ पली जो तव्हांखे धूधारण आयो आहे। हीअं करे लोॾे जी अम्माऊं ठाहियूं आहिनि न, ऐं तव्हांजी अम्मा बि थिया। ऐं सिंध जे शागिर्दनि जी मूंखे चवनि बाबा छाकाणि आउं त औरत हुअणु एज़ाज़ सम्झंदो आहियां, मर्द हुअणु जहिड़ो एज़ाज़ आहे अहिड़ो औरत हुअणु एज़ाज़ आहे। तंहिंजे करे मूंखे ख़ुशी थिए जेकॾहिं मूंखे सम्झो वञे ऐं पाण सम्झां त आउं सिंध जे नौजवाननि जी अम्मा आहियां। अम्मा लोॾे विहण ते अम्मा ईअं उथारे उथी छोरा उथी अञा सुतो पियो वञ यूनिवर्सिटी कॉलेज वञ नौकिरी छोरा उथी। तो कल राति चयो सुबुह 6 बजे उथी पढ़ंदुसि, अञा सुठी उथी। असांखे माण्हू ईअं उथारे उथी भॼी वेंदासीं, लिकी छित ते चढ़ी वेंदो सम्झ। अम्मा छित ते कीअं चढ़े, छित ते चढ़ी वियुसि, छित ते चढ़ी अम्मा चयो लाइट मुंहिंजो कॉल हलंदुसि चई स्कूल मुंहिंजो अॼु मूंखे स्कूल न मोकिल 6 में हुअसि, अॼु स्कूल न मोकिल न तव्हां कंदो चई लाइ ॾाहो थी मुंहिंजो न कंदो। हाणे मां छा करे चिठी का कोन थी मोकिले ॾेई वाइदो कई कोन मोकिली 5 7 ॾींहं चढ़ी वरी चढ़ी वरी चयो स्कूल पहुतो आहियां हेठि लाइ चई हा कोन थी मोकिली अची हेठि लथुसि अची मूंखे कुटी चई पहिरें ॾींहुं तोसां वाइदो कयूं तो ठगी कई आहे 4 ॾींहं अॻु में तोखे छॾियो 4 ॾींहं खां पोइ वरी चई तो वरी साॻी ॻाल्हि वरी स्कूल चढ़ी विया तोखे छॾी कुटे मूंखे छॾे आई स्कूल। अहिड़ियूं माण्हू खपनि जेके तव्हांखे इहो जेको मगरिब चए थो न ॿार खे न चओ ॿार खे न चओ ॿार ते नफ़्सियाती असर इहे नफ़्सियाती असर थींदा अरबपतियुनि जे ॿारनि खे। पाण बुखिया लश्कर पाण ते कहिड़ा नफ़्सियाती असर पाण सॼो ॾींहुं पिया मोजड़ा खाऊं। इहे वॾनि माण्हुनि जूं ख़बरूं आहिनि नफ़्सियाती असर थींदो। पंहिंजे ॿार जे न वञे त लपा खणी स्कूल छॾे ॾियोसि सम्झाईंदोसि केतिरा ॾींहं वेठा नथो सम्झे शराब पियो पीए चर्स पियो पीए गुटको पियो खाए हाणे गुटका नथो सम्झे पोइ हणोसि पादर में गुटको फिर बची ॾियोसि कमरे में मूं ते ॿिया माण्हू कावड़ चवंदा छा पियो चई पर भले पिया कावड़ चवनि जेको गुटको पान खाए हणी 2 लपा तूं कमरे में बंदि करे ॾियोसि। पहिरीं सम्झायोसि फज़ीलत सां मां धीअ पुट चाचा मामा राज़ी थी गुटके मां हथु कढ नथो सम्झे त छा कबो केस त थींदो कोन गुटके खाइण ते। ऐं हू गुटका खपाईंदड़ सभु उहे आहिनि जिते तव्हां पोयां ताईं बिजा तीर बिजा करे ढोड़ंदा आहियो। गुटका ठाहिनि उहे पिया फैक्ट्रियूं उन्हनि जूं हलाइण वारा MNA MPA वज़ीर नाज़िम चेयरमैन SP DC हाणे छा त कंदव इहो करे सघो था लपा टणी गुटको फुरे कमरे में बंदि करे ॾियोसि। तंहिंजे करे सिंधियो पाण खे तब्दील कयो पाण खे कंप्लीटली चेंज कयो रीराउट रीकैलकुलेट एंड टर्न अराउंड। ग़लति रस्ते ते पियो वञे सिंध जो नौजवान हिकिड़ा सही पिया वञो थोरा आहिनि ॿियनि खे अञा आणो नशा छॾाइणा आहिनि मंशियात छॾाइणी आहे सुस्तियूं छॾाइणियूं आहिनि अम्मा जे कच्छ में ॻोठ वेहण छॾाइणो आहे शहरनि में आणो आहे अंग्रेज़ी सेखारणी आहे IT सेखारणी आहे पढ़ाइणो आहे पंहिंजे नौकिरी ऐं रोज़गार मां कमायल पैसनि जो 30 खां 40 सैकड़ो पंहिंजे पुटनि ऐं धीअनि जे पढ़ाई ते ख़र्च कयो। हर माण्हू जेका कुझु कमाए थो 10,000 कमाए थो हुन मां 3,000 लख कमाए थो त हुन मां 30,000 पंहिंजे बच्चनि ख़ासि तौर ते न्याणी ऐं पुटनि खे पढ़ाई ते ख़र्च कयो। न्याणी पढ़ंदी त सुभाणे न हूंदो त उहा तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजी धीअ किश्तो खणी ॿियनि जे दर ते कोन पई भाउ जे घर ते ज़लील कोन पई थींदी जितां भाॼाई कमरे में वञी ज़ोर सां ॻाल्हाईंदी भेण वरी आई आहे पाण पंहिंजो घर हलायूं या हिनखे ॾियूं। तसवुर त कयो जे मरी वेंदो हींअर त मुंहिंजी अम्मा आहे मुंहिंजी राणी आहे मुंहिंजी धीउ आहे उहा अम्मा तव्हीं मरी वेंदो लिया शादी कराए थो मुड़ुस जेके मवाली निकिरे त पोइ त वीचारी ॾिठी हूंदी ख़त वेठी लिखंदी रमज़ान जो महीनो आहे असां रोज़ो कोन कयो आहे फलाणो छो था करणु चाहिनि पर जे उहा मास्टर्स हुजे त पोइ मुड़ुस गॾी वञी नौकिरी वठंदी टीचिंग वठंदी डॉक्टराणी थी वेंदी हली लेडी हेल्थ वर्कर थी वेंदी हली नर्स थी वेंदी हली कुझु थी वेंदी CSS ॾेई वेंदी। जेको धीअ खे न पियो पढ़ाए सो पंहिंजे ॿारनि खे मुस्तक़बिल जे ॿियनि जे हथां बाहि टंगण पियो सेखारे हथ टंगण पियो सेखारे। जेको पीउ पंहिंजे धीअ खे नथो पढ़ाए पढ़ाइण मां रुॻो स्कूल बेकार न यूनिवर्सिटी जा ख़र्च नथो ॾे कॉलेजिस जा ख़र्च नथो ॾे ट्यूशन्स एकेडमी जा ख़र्च नथो ॾे बसुनि जा भाड़ा नथो ॾे शहर में कंहिं हॉस्टल में रहण जा पैसा नथो ॾे उहो पंहिंजे धीअ खे मुस्तक़बिल में अखियूं बंदि करे ख़्वाब में ॾिसी वठे त जॾहिं आउं न हूंदुसि मुंहिंजी धीअ जो हथ ॿियनि चाचनि मामनि मुड़ुसनि भाउरनि जे आॻू टंगे न कयो ई बिज छॾियो त तव्हांजी धीअ सुभाणे वण थी अहिड़ो बिज छॾियो तव्हांजी धीअ छपर छांव ते सॼी दुनिया जे मथां ऐं हिननि नौजवाननि ते ख़र्च कयो।
ये जेके शागिर्दन ये शागिर्द हिकिड़े इम्तिहान में फेल थे सिंध जो नौजवान आस्ते आस्ते रुक वांगुर थे पियो मजबूत थे पियो सिंध जो नौजवान पढ़ाई ला वने पियो इल्म ला वने पियो जुस्तजू ला वने पियो इन नंढन शहरन में सिंधी नौजवान रातन जो उजागा करे मेहनत कंदा या आऊं कोन तो चवा ये सीएसएस जो रिजल्ट की चवन ये पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान में जेके मेरिट के साथ धोखा थियंदा तने वो पढ़न पिया उनन जी नौकरी विकामन थियूं तने वो पढ़न था वो टॉप कन पिया यूनिवर्सिटी में चन पिया वो दुनिया जी वनी रोम में दिसो घणा सिंधी बार आऊं ॾिसी आया फ्रैंकफर्ट जर्मनी के किचन में आऊं ॾिसी आया जापान के शहर ओसाका में आऊं दुबई में ॾिसी आया आऊं ह्यूस्टन अमेरिका में ॾिसी आया आऊं लंदन में ॾिसी आया सिंध जा ही नौजवान लाट ऊंचो कंदा पंहिंजे वतन में पंहिंजे क़ौम जो इल्म जे बुनियाद ते मेरिट जे बुनियाद ते मुस्तक़बिल तव्हां जो आहे इल्म जो आहे मेरिट जो आहे ऐं सिंध जे नौजवान जो आहे जी सर